नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे काबिल खां ख़बर ॾींदा हलूं त अफ़गानिस्तान जे सूबे हलमंद में तालिबान फ़ौजी छावनी ते हमलो करे 10 फ़ौजियुनि खे क़त्ल करे छॾियो आहे, जॾहिं त 4 ज़ख़्मी थी पिया आहिनि। अफ़गान मीडिया मूजिब धमाको हलमंद जे ज़िले संगीन में फ़ौजी छावनी ते कयो वियो आहे। अफ़गान आर्मी जी 215 मेवंद कमांड जे तर्जुमान परॾे ख़ाबरू ॾींदड़ एजेंसी खे ॿुधायो आहे त अफ़गान तालिबान मिलिट्री बेस जे हेठियां हिकु सुरंग खोटे, जंहिंखां पोइ हमलावर कंपाउंड में दाख़िल थियण खां अॻु उन सुरंग खे धमाकेदार मवाद सां उॾाए छॾियो आहे। सूबाई पुलिस तर्जुमान धमाके जी तस्दीक कंदे चयो आहे त मिलिट्री बेस जी अंदरूनी कार्रवाई दौरान फ़ौजी मारिजी विया आहिनि। तालिबान तर्जुमान ज़ेबुल्लाह मुजाहिद सोशल मीडिया ते जारी कयल बयान जे ज़रिए मिलिट्री बेस ते हमले जी ज़िम्मेवारी क़बूल कंदे चयो आहे त हमलो असांजे वेढ़ाकनि कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।